बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गोगड़ू, गोभी, मूरियूं, गजरूं सभु कटे हिक पासे कंदमि। उन सां गॾु मूं साग बॉइल कयो आहे, उन जा जेके गनर आहिनि इहे बि छिले साफ़ु करे इहे भाॼी में विझंदमि, प्लस सावा मिर्च बि हिन सभिनी भाॼियुनि में शामिलु कंदमि। पोइ हीअ सभु भाॼियूं चङी तरह गरम पाणीअ सां धोईंदमि, गरम पाणी त जीअं जल्दी ॻरी वञनि भाॼियूं। पोइ धोई हिकिड़े पासे रखंदमि। हीअ सरह जा दाणा आहिनि जेके मां ॾडरींदमि, कुटे ॾडरींदमि, यानी थुल्हा कुटींदमि। पोइ इहे सरह जा ॿिज, दाणा, हेड, मिर्च ऐं लूणु इहे सभु मां जेके भाॼियूं कटे रखियूं आहिनि उनजे मथां विझंदमि, चङी तरह मिलाए ऐं 2 टे फुड़ा सुर्के जा विझंदमि। सुर्को ऑप्शनल आहे, अगरि तव्हांजो दिलि चए त विझो, न त इन खां बग़ैर बि 5-6 ॾींहंनि में हीअ अचार ठही वेंदो। सुर्के सां थोरो जल्दी ठहंदो आहे। पोइ हिकिड़ी राति छॾे ॾींदमि। ॿिए ॾींहुं मां इन भाॼियुनि जो अधु कढंदमि। अधु इन लाइ त जीअं मां हीअ तेल वारो अचार थी ठाहियां, इन में विझंदमि बसरीअ जो ॿिज, सौंफ़, हेड ऐं सरह जो तेल। पोइ चङी तरह हिन मसाले खे मिलाए ढकंदमि। ऐं ॿिए पासे हिन में थोरो असां सुर्को वधीक विझंदासीं, छो त हीअ सॼे साल लाइ असांखे रखिणो आहे अचार। ॿिए पासे हीअ साई थूम आहे जेका चङी तरह धोई साफ़ु करे कटींदमि। पोइ अधु साई थूम मां तेल वारे अचार में विझंदमि ऐं अधु रखंदमि जेका मां पाणी वारो अचार थी ठाहियां। हीअ तेल वारो अचार आहे, ॾिसो मिक्स करे चङी खे सॼो साल असां खाई सघूं था, ज़ाइक़ेदार मज़ेदार। जेको अधु भाॼियूं आहिनि बक़ाया बचियल, उन्हनि में साई थूम विझी, चङो ख़ासो लूणु विझी ऐं चङो ख़ासो पाणी विझंदमि। ऐं हीअ बि 2 ॾींहंनि जे अंदरि असांजो पाणीअ वारो अचार तयारु थी वेंदो।